पीरगोट में सरकारी ऐं निजी लेबोरेटरियुनि जी कोरोना टेस्टनि जे नतीजनि में तज़ाद ते वकीलनि पारां चीफ जस्टिस खां पाण मुरादे नोटिस जो मुतालबो कयो वियो आहे। किंगरी बार जे वकीलनि सैयद अबूबकर शाह, शम्स लाड़िक ऐं ॿियनि अदालती कार्रवाइनि जो बाइकाट करे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु ॾींहुं अंदरि पीरगोट में कोरोना टेस्टूं पॉज़िटिव ऐं ॿिए ॾींहुं नेगेटिव अचण ते केतिरा ई सवाल पैदा थियनि था। उन्हनि चयो त कंहिं साख वारी लेबोरेटरीअ खां टेस्टूं कराए शेरियुनि मां बेचैनी ख़तम कई वञे। आगा खान लैब में या डाउ लैब में उन टेस्टियूं करे जंहिंमें MPA तो किंगरी तक जो MPA आहे उन ऐं जेको आहे ॿिया कुझु 10-12 ॼणा दोस्त आहिनि इन प्राइवेट लैब्स में जेको आहे टेस्टियूं करायूं आहिनि उन जूं नेगेटिव आयूं आहिनि। हिकिड़े ॾींहं में नेगेटिव कीअं अची वियूं? असीं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां सुओ मोटो वठण जी जेको आहे दरख़्वास्त कयूं। हुननि चयो त ज़िले जी इंतिज़ामिया कोरोना मामले ते संजीदा नाहे। वकीलनि चीफ जस्टिस खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। ॿिए पासे शहरियनि प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाज कंदे चयो त सिंध हुकूमत जी लापरवाही करे पीर जो ॻोठ जे अंदरि कोरोना टेस्ट जा रिज़ल्ट सरकारी तौर ते पॉज़िटिव ऐं निजी लेबोरेटरियुनि मां नेगेटिव अचण इन ॻाल्हि खे वाज़े करे थो त सिहत खाते में करप्शन उरूज ते हली रही आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk